केशवलाल मेघवाड़। केशवलाल मेघवाड़ जो वालिद अमरूमल मारवाड़ीअ मेघवाड़ उमरकोट जे रामापीर पाड़े जो रहाकू हो। रामापीर पाड़ो बि रामापीर मंदिर जे करे सॾिजे थो। रामापीर उमरकोट जो न्याणो हो ऐं संदसि ॼञ हिन मंदर में तरसी हुई, तंहिं करे पोइ इहो मंदरु रामापीर मंदरु मशहूरु थी वियो। हिननि जे घर जी सर्वे सर चार्ल्स नेपियर जे दौर जी थियल आहे। माइना रामापीर पाड़े जी सर्वे अंग्रेज़ जे बिल्कुलु शुरूआत जी आहे। ईअं अंग्रेज़नि जे दौर में उमरकोट जी इहा पहिरीं सिटी सर्वे हुई। अमरोमल 20वीं सदी जी शुरूआत में उमरकोट जो वॾो मालदार ऐं खुशहाल माण्हू हो। वटसि बारगेल ऊठ हूंदा हुआ जंहिं ते पार करण जो कमु कंदो हो। इन सिलसिले में अमरेमल जा पंध गुजरात ताईं हूंदा हुआ। संदसि 2 शादियूं हुयूं, जंहिं मां खेसि केशवलाल, ताराचंद ऐं मोहनलाल उर्फ मोडो 2 पुट हुआ। केशवलाल जो जनम 1908 ईस्वी जो हो। उमरकोट जे स्कूलनि में तॾहिं बि सिंधी, हिंदी ऐं गुजराती तालीम जारी हुई। केशवलाल जी बुनियादी तालीम उमरकोट जी हुई। उहो जॾहिं समझदार थियो त उमरकोट में समाजी ऐं सियासी तहरीकनि जो दौरु हो। स्वामी कृष्णानंद आर्या समाज तहरीक जी अॻुवाणी करे रहियो हो। कामरेड जान मोहम्मद बली, कामरेड गुलाम मोहम्मद लिगारीअ ऐं कामरेड हैदर बख्श जतोई जी हारी तहरीक जो मर्कज़ उमरकोट लॻोट गमूरी हो। खिलाफ़त तहरीक, मुस्लिम लीग, जमीयत उलमा हिंद ऐं कांग्रेस सां गॾु MN राय जी रेडिकल पार्टी ऑफ इंडिया जा कामरेड बि उमरकोट जी सियासी माहौल खे गरमायो वेठा हुआ। उमरकोट मां जून 1946 ईस्वी वारी इलेक्शन में त स्वामी कृष्णानंद कांग्रेस, राणा चंद्र सिंह मुस्लिम लीग ऐं कामरेड अब्दुल गफूर सरहंदी हारी तहरीक जे प्लेटफॉर्मनि तां इलेक्शन विढ़िया हुआ। केशवलाल मेघवाड़ जीअं त श्री कृष्णानंद जो चेलो ऐं आर्या समाज तहरीक जो उमरकोट में सरगर्म किरदार हो, तंहिं करे बावजूद हारी तहरीक सां हमदर्दीअ जे हिन पंहिंजे गुरुअ जो वर्क कयो ऐं खेसि कामयाबु कयो। केशवलाल जवानीअ में फुल सूट ऐं टोपलो हेठि पाईंदो हो। हिकिड़ो अॻे ई गोरो हो, तंहिं करे नवां माण्हू सुञाणण में भुलिजी वेंदा हुआ। उन वक़्तु केशवलाल जी तहरीकी दोस्तनि में मास्तर गिरधारी लाल सूटहर, डॉक्टर हरचंद राय जो वालिद डॉक्टर हरचंद राय, जयसाराम मालीअ, माधूमल माली वारनि जो ॾाॾो दादा चंदीराम, गुल भाटिया जो वालिद शेवाराम मालीअ, सिटी सर्वेयर शामिल हुआ। केशवलाल राणा अर्जुन सिंह ऐं टीकम शाह सां गॾु 1930 ईस्वीअ ऐं 1940 ईस्वी वारे ॾहाकनि में उमरकोट म्यूनिसिपल कमेटी जो मेंबर बि रहियो। 1938 ईस्वी वारे बल्दियाती इलेक्शन में हिननि वारो रामापीर पाड़ो बि उमरकोट म्यूनिसिपल कमेटीअ जे 2 वार्डनि में शामिल हो। तॾहिं इलेक्शन में बीहण लाइ शर्त हो त उम्मीदवार जो घर पको हुजे, उन जे अॻियां विरांडो बि हुजे ऐं अङण में पाणीअ जो नलको बि लॻल हुजे। पोइ केशवलाल हिकिड़ो कमरो विरांडे समेत पको ठाराए नलको बि लॻारायो हो, जितां पोइ राज पाणी भरे पिया दुआऊं कंदा हुआ। वरहांगे खां पोइ केशवलाल कामरेड हैदर बख्श जतोई जी हारी तहरीक में सरगर्म रहियो। संदसि इंतकाल 2008 ईस्वी में थियो।